बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीर सिरिया प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊं है लैला निसार ऐं मुसागत स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर साफ़ी जिम जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, जीअं त सिंध जे 16 ज़िलनि में मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो मुकमल थियो ऐं उन खां बाद में नतीजा बि जेके आहिनि ऑलमोस्ट साम्हूं अची चुका आहिनि इलेक्शन कमीशन जे पारां। पर हिन वक़्तु जेको जहिड़ो हली रहियो आहे उहो कंहिं शइ ते हली रहियो आहे उनखे बि असीं प्रोग्राम में शामिलु कंदासीं। पर उन खां अॻु में मकानी चूंडुनि जो जेको ॿियो मरहलो रहियो आहे जंहिंमें कंहिं सियासी पार्टी खे वाज़े अक्सरियत कराची जेकॾहिं ॻाल्हि कयूं कराची ऐं हैदराबाद में यकीनन उन्हनि जा जेके ओवरऑल असीं 16 ज़िलनि जी ॻाल्हि कयूं था जिते मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो थियो। सो ओवरऑल ॾिसे त पीपल्स पार्टी मैदान मारे वरितो आहे, कराची हुजे या हैदराबाद हुजे। पर कराची जी जेकॾहिं असीं मख़सूस तौर ते ॻाल्हि कयूं त कराची में कंहिं सियासी पार्टी कंहिं पॉलिटिकल पार्टी खे वाज़े अक्सरियत कोन मिली आहे। ऐं हाणे हिन वक़्तु जेको बहस हली रहियो आहे उहो कराची जे मेयर थियण ते, कराची जी मेयरशिप ते हली रहियो आहे त कराची जो मेयर जेको आहे कहिड़ी पार्टी मां थींदो। आया पीपल्स पार्टी, छो त ॿिए नंबर ते जीअं त जमात इस्लामी आहे ऐं 3 नंबर ते PTI आहे। सो जमात इस्लामी ज़ाहिरा मुख़्तलिफ़ पार्टी सां हिन वक़्तु राब्ते में आहे ऐं ख़ैर ॾिसणो पवंदो जमाली साहब जे साम्हूं बि इहा शइ असीं अॻियां रखंदासीं। उन्हनि जो दिलचस्प तजियो बि इन ते असीं वठंदासीं या कहिड़ी ख़बर आहे उन्हनि वटि त आख़िर छा थियणु वञे पियो कराची जी मेयरशिप जे मुताबिक़, त उहो ज़ाहिरा ख़बर आख़िर में पइजी वेंदी असांखे जमाली साहब जे तजिए मां। ऐं ॿिए तरफ़ जेकॾहिं ॻाल्हि कयूं सीट जी त पीपल्स पार्टी कराची मां 235 यूनियन कमेटीज़ मां 93 सीट्स हासिलु कयूं जमात इस्लामी 86 ऐं PTI जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त 40 सीट, जॾहिं त PTI तमामु घणो पुर एतमाद नज़र अची पई मकानी चूंड जे ॿिए मरहले जे हवाले सां। PMLN खे 7 सीट्स मिलियूं आहिनि, JUI 3, TLP 2, MQM 1। ऐं दिलचस्प ॻाल्हि समूरे हिन मकानी चूंड जे ॿिए मरहले में इहा रही त MQM जहिड़ी पार्टी बाइकॉट करे छॾियो, इलेक्शन्स में उन्हनि पार्टिसिपेट ई कोन कयो। ऐं हैदराबाद में मां पीपल्स पार्टी 921 सीट्स जेके आहिनि उहे हासिलु कयूं। सो हाणे जमाली साहब जी तरफ़ हलूं था। जमाली साहब, पीपल्स पार्टी ओवरऑल ॾिसूं त ॿिन्ही डिविजन्स में जेको आहे खटे चुकी आहे, मैदान मारे वरितो आहे। पर जेकॾहिं मख़सूस तौर ते कराची जी ॻाल्हि कयूं त कराची में तव्हां ॾिसो त कंहिंखे का अक्सरियत कंहिं बि पॉलिटिकल पार्टी खे कोन मिली। ऐं हाणे सॼो जेको मसइलो आहे जहिड़ो आहे बहस आहे उहो कराची जी मेयरशिप ते, हर पार्टी जी नज़र जेके आहिनि अॻु भरियूं उनजी नज़र कराची जी मेयरशिप ते आहे। ॾिसो, पहिरियों त पाकिस्तान पीपल्स पार्टी छो जो वाज़े तौर पे अक्सरियती पार्टी साबित थी आहे कराची में तारीख़ में पहिरियों भेरो जी। हैदराबाद में तव्हांखे यादि हूंदो त पहिरियों उन्हनि जो मेयर रही चुको आहे ऐं मखदूम रफ़ीक़ुज़मा हूंदो उन्हनि जो मेयर, जनरल परवेज़ मुशर्रफ जॾहिं इहे बल्दियाती इलेक्शन कराया। पर कराची में कॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे एतिरी मोट न मिली आहे जेतिरी मोट हिन भेरे मिली आहे। सही। उन जा मुंहिंजी नज़र में 2 रीज़न्स आहिनि। हिकु त ज़ाहिर हिन में को शक न आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन दफ़े कराची में डेवलपमेंट ते काफ़ी तवजह ॾिनी हुई ऐं तव्हां मुख़्तलिफ़ जॻहियुनि जा रोड रस्ता, फ्लाईओवर्स, अंडरपासिस ॾिसो, ट्रामा सेंटर ॾिसो, NICVT ॾिसो, SIUT ॾिसो। मां सम्झां थो त तमामु घणो कमु हिन दफ़े पाकिस्तान पीपल्स पार्टी कयो। नयूं बसियूं जेको आहे जेके यकीनन तरक़ी याफ़्ता मुल्कनि में हलंदियूं आहिनि उहे हाणे कराची जे मुख़्तलिफ़ रूट्स ते हली रहियूं आहिनि। उन्हनि जी तादादु घटि ज़रूरु आहे पर बहरहाल उहे हली रहियूं आहिनि। हाणे ॿियो जेको उनजो रीज़न आहे ज़ाहिर MQM कयो हो बाइकॉट। जी जमाली साहब, MQM जॾहिं बाइकॉट कयो त उनजो अल्टीमेटली फ़ाइदो जेको आहे कुझु इलाइक़नि में ज़ाहिर पाकिस्तान पीपल्स पार्टी खे बि पहुतो, पर जेको उन्हनि जो सभ खां वॾो फ़ाइदो पहुतो उहो जमात इस्लामी ऐं PTI खे पहुतो। ऐं जेकॾहिं MQM मैदान में हुजे हा त यकीनन जेके अॼु जमात इस्लामी खे 86 सीटूं मिलियूं आहिनि ऐं PTI खे 40 सीटूं मिलियूं आहिनि त उनजी बाइफर्केशन ज़रूरु थिए हा। पर हुननि पंहिंजे लाइ बहितर सम्झो हूंदो जो हुननि बाइकॉट कयो ऐं असांजे नज़र में न बाइकॉट करणु जेको आहे कॾहिं बि कॾहिं सुठो मूव उनखे नथो चई सघिजे पॉलिटिकली। ऐं MQM खे इहो सोचणु घुरिजे हा त इन जा 4 साल ताईं हाणे उन्हनि खे असरात भुगतणा पवंदा ऐं उहा MQM जंहिंजो डिपेंडेंट जेको आहे लोकल गवर्नमेंट इलेक्शन्स ते हूंदो आहे। जॾहिं बि तव्हां ॾिसो त MQM कंहिं ज़माने में 88 खां अॻु में त मेयर जेको आहे उहो जमात इस्लामी जो रहियो। उन खां पोइ वरी मुशर्रफ जे दौर में उन वक़्तु बि MQM बाइकॉट कयो हो जो जमात इस्लामी जो मेयर नेमतुल्लाह ख़ान थी वियो हुयो। पर हिन दफ़े मां सम्झां थो त उन्हनि इहो बाइकॉट करे ग़लती कई आहे। ऐं ज़ाहिर आहे उन्हनि जे बाइकॉट खां अल्टीमेटली बहरहाल हिन टिनी जमातुनि खे फ़ाइदो थियो। को असल ॻाल्हि आहे त तहरीक इंसाफ़ तव्हांखे यादि हूंदो त असां चवंदा हुआसीं त हीअ हिकिड़ी हाणे सोशल मीडिया जी पार्टी बणिजी वई आहे ऐं रुॻो ही सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ कंपनियुनि खे करोड़नि डॉलर्स ॾेई जेको आहे पंहिंजी कैंपेन हलाईंदी आहे ऐं हीअ सोशल मीडिया ते ई ज़िंदा आहे। उहो तव्हांखे हिन इलेक्शन में वाज़े साबित थी वियो
त PTI जंहिं वटि 14 MNS जूं सीटूं आहिनि हिन शहर जूं, 32 जेको आहे उन वटि MPS जूं सीटूं आहिनि, ऐं उन जमात जो इहो हाल थियो आहे जो वॾी मुश्किलनि सां MQM जे बाइकाट जे बावजूद बि उहो रुॻो 40 सीटूं बि मुश्किल सां खणी सघी आहे। ऐं उन में तव्हां ॾिसो त जेकॾहिं फिरोज़ शमीम नक़वी ते जेको आहे FIR बि थी वई आहे, ऐं कहिड़े तरीक़े सां उहो बैलेट बॉक्स जेको आहे खुले आम जंहिंखे चवंदा न सरेआम, इहे हमेशह धांधली जो इल्ज़ाम ॿियनि ते लॻाईंदा आहिनि, पर हिन दफ़े तव्हांखे अक्सर फुटेज जेको आहे जेकॾहिं धांधली जूं मिलियूं त उहे या तहरीक इंसाफ़ जूं मिलियूं या जमात इस्लामी जूं मिलियूं, हिकु जॻह ते पीपल्स पार्टी जूं बि ज़रूरु मिलियूं आहिनि। पर पाकिस्तान जी तारीख़ जो जॾहिं असां जाइज़ो वठंदा आहियूं त 1977 जी इलेक्शन खां वठी ऐं अॼु ताईं जी इलेक्शन में को अहिड़ो इलेक्शन न आयो आहे जंहिंमें धांधली जा इल्ज़ाम न लॻा हुजनि। तव्हां भुट्टे साहिब जी इलेक्शन खे ॾिसो त उन खां पोइ ज़ाहिर आहे हिकिड़ी वॾी मूवमेंट शुरू थी भुट्टे साहिब जे ख़िलाफ़ु 1977 जी इलेक्शन खां पोइ। अहिड़े तरीक़े सां वरी उन खां पोइ वरी 88 जी इलेक्शन ॾिसो, तव्हां 90 जी ॾिसो, 93 जी ॾिसो, 96 जी ॾिसो, 2001 जी ॾिसो, जेकी वणे तव्हां इलेक्शन ॾिसो तव्हांखे मुख़्तलिफ़ जमातूं धांधली जा इल्ज़ाम लॻाईंदे नज़र ईंदियूं आहिनि। ग्राउंड रियलिटी आहे त जमात इस्लामी खे हिन दफ़े जेकी अक्सरियत मिली आहे उन में वॾो रोल मां सम्झां थो MQM जे बाइकाट जो आहे। जेकॾहिं MQM बाइकाट न करे हा त मां नथो सम्झां त जमात इस्लामी 86 सीटूं हिन शहर मां खणी सघे। पोइ छा जंहिं नंबर ते जमात इस्लामी आहे उन नंबर ते MQM अची आहे जेकॾहिं पार्टिसिपेट कनि था, उन्हनि जो त वोट बैंक ते ऑलरेडी काफ़ी इम्पैक्ट पयल हो न मनफ़ी। मुंहिंजी पंहिंजी राय जे मुताबिक़ त जेकॾहिं MQM हुजे हा हिन इलेक्शन में त एटलीस्ट सेकेंड लार्जेस्ट पार्टी हुन शहर जी ज़रूरु हुजे हा, ऐं जमात इस्लामी 3 नंबर हुजे हा, ऐं PTI शायदि जेको आहे उहो 4थे नंबर ते बि तमामु घटि सीटुनि सां गॾु हुजे हा। छो जो उहे हल्का अहिड़ा हुआ जिते पीपल्स पार्टी जा जेके उम्मीदवार हुआ उहे सम्झो त टेम्परेरी जेके उन्हनि खे पाण खे बि ज़हनी तौर ते ख़बर ई त हिननि इलाइक़नि मां उन्हनि जे लाइ खटणु मुश्किल आहे, त जंहिं वक़्त में इहे फॉर्म भरिया विया ज़ाहिर साल 1.5 साल खां इलेक्शन मुस्तक़िल बुनियादनि ते मुलतवी थी रहिया हुआ, त उहे जेके कैंडिडेट आहे उहे एतिरा मज़बूत कान हुया उन इलाइक़नि में, जंहिंजे करे पीपल्स पार्टी इन इलाइक़नि में शिकस्त खाधी आहे PTI जे कुझु माण्हुनि खां बि ऐं जमात इस्लामी जे माण्हुनि खां बि। पीपल्स पार्टी जा ॾिसो 3 जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि उहे तमामु क्लियर आहिनि, जंहिंमें डिस्ट्रिक्ट किमाड़ी आहे, डिस्ट्रिक्ट मल्हीर आहे, डिस्ट्रिक्ट वेस्ट आहे। वेस्ट जी कुझु जॻहनि ते ज़रूरु उन्हनि जी कॉम्पिटिशन आहे पाण में। अहिड़े तरीक़े सां डिस्ट्रिक्ट साउथ आहे जंहिंमें पीपल्स पार्टी ऐं उन्हनि जे उन कैंडिडेट खे बि हरायो जेके लाइ PTI ऐलान करे छॾियो त इहो असांजो मेयर कराची हूंदो, यानी खुर्रम शेरज़मान। हाणे मसइलो इहो त जंहिं सभ खां वधीक मां सम्झां थो त धांधली जा इल्ज़ाम लॻाया, यानी जमात इस्लामी ऐं PTI जेके वीडियोज़ आयूं आहिनि जेकॾहिं तव्हां उन्हनि जो जाइज़ो वठंदा त उहे तव्हांखे PTI जो वधीक मिलियूं आहिनि, जमात इस्लामी जो मिलियूं आहिनि, कंहिं हिकु जॻह ते या 2 जॻहनि ते ज़रूरु पीपल्स पार्टी वारनि कुझु पोलिंग स्टेशन सां त CCTV कैमरास बि हटाइण जा जेके आहिनि ख़बरूं साम्हूं आयूं आहिनि जमाली साहब। ॾिसो तव्हांखे खुलेआम मां सम्झां थो त दहशत ज़दा माहौल क्रिएट करण में जेको हिननि जो राबिस्तान MPO हुयो गुलशन हदीद जे इलाइक़े में, तव्हां ॾिसो त उन कंहिं खुलेआम जेको आहे बदमाशी कई जंहिंजी वीडियो मौजूदु आहे। अहिड़े तरीक़े सां कुझु हल्कनि में जमात इस्लामी मुकमिल तौर ते मां सम्झां थो त इलेक्शन कमीशन जे अमले सां गॾु थी करे ऐं पंहिंजी धांधली कई, ऐं उते उन्हनि पंहिंजा मां सम्झां थो जेके रिटर्निंग ऑफिसर्स हुआ उन्हनि जी बि उनखे पुष्ट पनाही जेकी वीडियोज़ जे सूरत में नज़र अची रही आहे, महसूसु थी रहियो आहे त कुझु इलेक्शन कमीशन जा माण्हू, बहरहाल जमात इस्लामी ने पाकिस्तान जी हिकिड़ी हक़ीक़त आहे, हिन में को शक कान्हे। पर 86 खां अॻु में जेकॾहिं असां ॾिसूं त हिन शहर में ज़ाहिर आहे जमात इस्लामी जो वॾो वोट बैंक हो, पर MQM जे क़याम खां पोइ उहो जेको उनजो वोट बैंक हो उहो बतदरीज घटि थी वियो ऐं 88 जे इलेक्शन में उन्हनि जो हिन शहर मां सफ़ायो थी वियो। अहिड़े तरीक़े सां वरी 90 जो इलेक्शन हुजे, 93 जो हुजे, 97 जो हुजे, कहिड़ो बि इलेक्शन तव्हां ॾिसो त जमात इस्लामी खे बहरहाल हिन शहर मां मोट कान मिली। हे वरी मुशरफ जो जेको बलदियाती इलेक्शन हो उहो छो जो MQM बाइकट कयो त हुननि जा बेनिफिशरी थिया। अहिड़े तरीक़े सां वरी हिन इलेक्शन में हिन भेरे जमात इस्लामी ॾाढी तगड़ी कैंपेन हलाई, तगड़ी पॉलिटिकल कैंपेन हलाई, हाफ़िज़ नईम तव्हांखे नज़र न आया? ॾिसो कैंपेन जेको आहे हलाइण हिकिड़ी अलॻि ॻाल्हि हूंदी आहे ऐं अवाम में रही करे वोट हासिलु करणु हिकिड़ी अलॻि ॻाल्हि हूंदी आहे। त कैंपेन त PTI बि हलाई आहे, उहो त हर वक़्तु ट्विटर ते तव्हां ॾिसो त तव्हांखे PTI जी कैंपेन खे बि काफ़ी भारी शिकस्त जो साम्हूं करणो पियो, काफ़ी कैंडिडेट्स में बेसिकली हाणे अवाम जो रुझान जेको आहे मां जेको महसूसु करे रहियो आहियां त उहो तब्दील थी रहियो आहे। अवाम जेको आहे ॾिसी रहियो आहे त कहिड़ी पार्टी जेको आहे उहो केतिरो कमु करे रही आहे। त ज़ाहिर आहे जमात इस्लामी जो त अहिड़ो को मेजर सरकार सां को वास्तो बि कान हो जो असां चऊं त उन्हनि को कमु न कयो,
पर तहरीक इंसाफ़ वटि बहरहाल पोणा 4 साल जी वफ़ाक़ी हुकूमत हुई। सिंध में गवर्नर उन्हनि जो हो, सिंध जा 3 वफ़ाक़ी वज़ीर उन्हनि जा हुआ। सिंध में जेको आहे वो चाहिनि हा त सिंध खे त उहे बि जेको आहे हू पाण ओन कान कंदा आहिनि कॾहिं बि, पर जेकॾहिं हू चाहिनि हा त सिंध जे गादी जे हंधि शहर कराची में जंहिंजे लाइ उन्हनि 1100 अरब जो पैकेज अनाउंस कयो हुयो ऐं जहिड़े तरीक़े सां उन्हनि 1100 अरब रुपया कराची जे माण्हुनि खे ॾिना, अहिड़े तरीक़े सां कराची जे माण्हुनि बि उन्हनि खे उन ई हिसाब सां वोट बि ॾिना। मां सम्झां थो त आवाम जेको आहे उहो चवंदा आहिनि दावा कंदा त असां 2 ताई अक्सरियत खां खटंदासीं, पर कराची जी आवाम मां सम्झां थो उन्हनि खे 3 ताई अक्सरियत सां रिजेक्ट करे छॾियो। ऐं कराची खां जेकॾहिं असां अॻिते निकिरूं त हैदराबाद में त मुकमिल सम्झो त उन्हनि जो सफ़ायो थी वियो, जेके हू वॾो दावो कंदा। हालांकि असांखे उमेद हुई त शायदि हैदराबाद मां बि MQM जे बाइकआउट जे करे जमात इस्लामी ऐं PTI खे वोट वधीक मिलंदी, पर उहे कौंसलर्स जो घणो हू आहे। ऐं हमेशह ॾिसो त जॾहिं बि इलेक्शन थींदी आहे त जेकी मुख़ालिफ़ पार्टियूं जेके बि हूंदियूं आहिनि उहे बि खटंदियूं त आहिनि न। ईअं त अहिड़े तरीक़े सां त ॾिसो न मेड़ में जेको आहे लियाकत जतोई जेकॾहिं अवाम में हुयो त मेड़ जेको आहे उहो स्वीप करे वियो। हालांकि उतां जा वज़ीर मौजूदु आहिनि, उतां जा MNAs पीपल्स पार्टी जा मौजूदु आहिनि, पर लोकल गवर्नमेंट इलेक्शंस में उहो खटी वियो। अहिड़े तरीक़े सां तव्हां जेकॾहिं बदीन जो मिसाल वठो त ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा साहिबु बि उतां तक़रीबन फ़ारिग़ थी वियो, 2 इशू रुगो खणी सघियो आहे। असांजो चवण जो मक़सदु इहो त जॾहिं बि इलेक्शन थींदी आहे त हिकु अक्सरियती पार्टी हूंदी आहे, पर ॿी अक़लियती पार्टी बि त हूंदी आहे न। त जेकॾहिं कुझु सीटूं PTI खई आहे, छो जो हुते माण्हुनि वटि हाणे ऑप्शन कान बचो, जेको पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ वोटर हूंदो कंहिं न कंहिंखे त वोट ॾींदो न। हाणे हुन वटि ऑप्शन ई 2 हुया, या हू PTI खे वोट ॾिया या जमात इस्लामी खे ॾिया, या ॿाराणियुनि जी असां ॻाल्हि कयूं त उहो GDA खे वोट ॾिया। त अहिड़े तरीक़े सां हुननि बि मुख़्तलिफ़ जॻहनि तां सीटूं खयूं आहिनि। GDA बि ख़ासि एतिरो उभरंदे कोन नज़र आई। पोइ जमाली साहिबु हाणे जेको समूरो बहस आहे जेकॾहिं ख़ासि करे कराची जी ॻाल्हि कयूं ऐं हीअ जेके जमातूं अॻु भरियूं रहियूं आहिनि इन इलेक्शन जे दौरान, त हाणे मेयरशिप कराची में जेको आहे कंहिंजी थींदी? ॾिसो जेकॾहिं उसूली ॻाल्हि कयूं त असां ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी लार्जेस्ट अक्सरियती पार्टी आहे, उसूली तौर ते त उनखे मिलणु घुरिजे। अच्छा, पर जेकॾहिं PTI ऐं जमात इस्लामी दरमियान इताद थो थिए त यकीनन मेयर जमात इस्लामी जो हूंदो। ऐं मूंखे त थोरो शक इहो बि आहे त जेकॾहिं पीपल्स पार्टी ऐं जमात इस्लामी जे दरमियान बि इताद थिए थो त बि मेयर जेको आहे जमात इस्लामी जो ई थींदो। हाणे जेकॾहिं पीपल्स पार्टी मुख़्तलिफ़ ॿियनि जेके आज़ाद आहिनि, मुस्लिम लीग नून जा आहिनि, सभिनी खे बि मिलाए करे स्मार्टली कार्ड कंहिंखे खेॾणो पवंदो, जमात इस्लामी, PTI या पीपल्स पार्टी? ॾिसो टेक्निकली जेको आहे जमात इस्लामी खे फ़ाइदो आहे ॿिन्ही सूरतुनि में। अच्छा, चाहे पीपल्स पार्टी सां इताद थिए चाहे PTI सां इताद थिए। हाणे इहा पीपल्स पार्टी जी ज़हानत हूंदी त मूंखे लीगली इलेक्शन कमीशन जे बलियाती इलेक्शन जे हवाले सां रूल्स जी ख़बर न आहे त छा जमात इस्लामी या PTI या मेंबर जेके पंहिंजी राय पीपल्स पार्टी जे हक़ में ॾियणु चाहिनि त उनजी छा पोज़ीशन रहंदी। बलियाती इलेक्शन जे हवाले सां मुंहिंजो एतिरो कमु नाहे थियल जो मूंखे इलेक्शन कमीशन जो रूल्स जे बारे में ख़बर हुजे, छो जो तव्हां ॾिठो त क़ौमी ऐं सूबाई असैम्बली जा रूल्स क्लियर आहिनि त तव्हां पंहिंजी पार्टी वफ़ादारी तब्दील नथा करे सघो। बल्दियाती इलेक्शन जे बारे में छो जो मूं वटि एक्यूरेट नाहे, कुझु दोस्तनि जो ख़्यालु आहे त वफ़ादारी तब्दील थी सघे थी, ऐं जेकॾहिं वफ़ादारी तब्दील थी सघे थी त पोइ तमामु सवलो कमु आहे पीपल्स पार्टी जे लाइ। त PTI जा जेके बि मुंतख़िब थिया आहिनि, मां सम्झां थो त उन मां अक्सरियत जेको आहे कोशिशि कंदी त उन्हनि जो लाड़ो पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾांहुं वफ़ादारी तब्दील थी सघे थी। हिनखे थोरो अञा एक्सप्लेन कजो जमाली साहिबु, मां बि सम्झणु चाहियां थी ऐं ॾिसंदड़ बि सम्झणु चाहिनि था। ॾाढी दिलचस्प ॻाल्हि जेको आहे लॻी रही आहे, त असां चवंदासीं तव्हां वधीक न थोरी रोशनी विझो त असांखे ॻाल्हि सम्झ। ॾिसो हाणे हिननि जा 40 UC जा जेके आहिनि उहे मेंबर्स आहिनि PTI जा जेके चेयरमैन मुंतख़िब थिया आहिनि जी। जेकॾहिं हिन चेयरमैन मां रुॻो 8 जेके आहिनि उहे पंहिंजी वफ़ादारी तब्दील करे ऐं पीपल्स पार्टी में खे वोट ॾियनि उन ॾींहं जे ॾींहुं नाज़िम जी इलेक्शन थिए त ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जो मेयर जेको आहे कामयाबु थी वेंदो। उहे त PTI जो कानून नुक़सान पवंदो न जेकॾहिं ईअं थिए बि अथो। ॾिसो जेके बल्दियाती इलेक्शंस हूंदा आहिनि न उन्हनि जी मारूज़ी जेकी हालात हूंदा आहिनि उहे डिफरेंट हूंदा आहिनि बनिस्बत क़ौमी ऐं सूबाई असैम्बली जे। इंतिहाई लोकल सतह जा इहे इलेक्शंस हूंदा आहिनि ऐं हर UC जो जेको चेयरमैन हूंदो आहे उनजी इहा कोशिशि हूंदी आहे त हाणे उहो मुंतख़िब थियो आहे त पंहिंजे हल्के में कुझु कमु कराए सघे। हाणे कमु उन ई सूरत में थी सघे थो जंहिंजी ज़ाहिर आहे सिंध गवर्नमेंट आहे पहिरीं प्रायोरिटी,
सेकेंड प्रायोरिटी ज़ाहिर आहे उहा ई हूंदी त जेको मेयर थिए। सही आहे। जेकॾहिं PTI जा उहे मेंबर जेकॾहिं सपोज़ अपोज़िशन में वञी वेहनि था त ज़ाहिर आहे जंहिं हल्के मां बि उहो मुंतख़िब थी आया आहिनि उन हल्के में उहो पंहिंजी का डेवलपमेंट खे मेरिट जी बुनियाद ते त कान कराए सघंदा न। हिते त डेवलपमेंट बि ज़ाहिर आहे पॉलिटिकली थींदी आहे। ठीकु आहे। त मां सम्झां थो त PTI में काफ़ी तइदाद में अहिड़ा माण्हू जेके चेयरमैन मुंतख़िब थिया आहिनि उन्हनि जी इहा सोच आहे अच्छा। त उन्हनि खे पीपल्स पार्टी ॾांहुं वञणु घुरिजे। पर छो जो मूंखे हिन वक़्त ताईं कानून जे बारे में उहा ॼाण कान्हे ठीकु आहे। त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो जेको रूल्स जेको आहे छा थो चए त आया बल्दियाती इलेक्शन में बि उहो ई रूल जेको क़ौमी सूबाई असेंबली में आहे अप्लाई थिए थो या नथो थिए। ठीकु आहे। जेकॾहिं उहो रूल अप्लाई नथो थिए त पोइ मां सम्झां थो त ही काफ़ी तइदाद में अल्टीमेटली तव्हांखे इत्तेहाद पीपल्स पार्टी ऐं जमात इस्लामी में थींदे नज़र अचे पियो इहे चवंदासीं। हिकु सेटबैक ईंदो त रुगो पीपल्स पार्टी भी पंहिंजी मर्ज़ी सां मां नथो सम्झां त कराची जहिड़े शहर जो मेयर लॻाए सघे थी त इसमें इन में बि जेको आहे ताक़तवर धुरियुनि जो रज़ामंदी लाज़मी हूंदी। अच्छा। उन खां बग़ैर इहो कमु ॾाढो ॾुखियो आहे। छो जो पीपल्स पार्टी ज़ाहिर आहे कराची खां अलावा त बाक़ी सॼी सिंध में पंहिंजा मेयर मुक़ररु करण में हाणे कामयाबु थी चुकी आहे। ॻाल्हि छो जो इलेक्शन कंप्लीट थी वई आहे हाणे। सवाइ कराची जे उसूली तौर ते त ज़ाहिर आहे उनजी अक्सीरियत त थियणु घुरिजे पर कराची छो जो मल्टीनेशनल शहर आहे। कराची में मुख़्तलिफ़ जमातुनि जा स्टेक्स आहिनि। कराची में मुख़्तलिफ़ ज़बानूं ॻाल्हाईंदड़ माण्हू आबाद आहिनि। त मुंहिंजी जेकॾहिं ज़ाती राय इहा ई आहे त जमात इस्लामी खे हिन दफ़े जेको आहे उहो काफ़ी फ़ाइदो थी वेंदो। मेयर थींदो जमात इस्लामी पंहिंजी जेको आहे राय जे मुताबिक़ त इन्हनि सां कुझु धुरियुनि जो सॉफ्ट कॉर्नर आहे। अच्छा। ऐं मां इत्तेहाद कंहिंमें थींदो? इत्तेहाद पीपल्स पार्टी ऐं जमात इस्लामी पीपल्स पार्टी ऐं जमात इस्लामी जो इत्तेहाद जा चांस वधीक आहिनि बनिस्बत PTI ऐं जमात इस्लामी। हाणे इहो ॾिसणो आहे त पीपल्स पार्टी नाज़िम ते ज़ोर ॾेई रही आहे या नाज़िम खां मेयर खां यानी कि विड्रॉ थिए थी। जेकॾहिं विड्रॉ थिए थी त पोइ को मसइलो ई कान्हे। पोइ त सिधो सिधो जमात इस्लामी जो नाज़िम थी वेंदो ऐं हिननि जो नाइब नाज़िम थी वेंदो। मेयर डिप्टी मेयर जेके असां चइजे। ऐं मुंहिंजी जेकी पंहिंजी इतलाह आहे उहा बि इहा ई आहे त काफ़ी हद ताईं इन्हनि जे दरमियान मामला तय थी विया पीपल्स पार्टी ऐं जमात इस्लामी। हाणे रुगो ज़िद जेको आहे उहो बसि इहो ई आहे त उहो चवंदा ही जमात इस्लामी वारो डिप्टी मेयर थिए उहो चवंदा असांजो मेयर थिए। ऐं छा कन्विंस करण जे लाइ ही सियासी पार्टीज़ जमाली साहब हिक ॿिए खे कहिड़ो चॉकलेट पेश करे सघनि थियूं? ॾिसो जमात इस्लामी वटि हिन दफ़े वॾो एडवांटेज आहे। मां उहो चओ त MKM जे बॉयकॉट सां हुननि खे तमामु घणो फ़ाइदो रसियो आहे। ऐं जमात इस्लामी मरकज़ी इलेक्शन जेकॾहिं ही 6 महीननि 7 महीननि में जमात इस्लामी कुझु अहिड़ा इक़दाम खणी थी वठे मेयर जी हैसियत सां जेकी हिनखे पीपल्स पार्टी बैकअप ॾिए त मां सम्झां थो त जेके ईंदड़ आम चूंडूं आहिनि उन में जमात इस्लामी खे वॾो फ़ाइदो थी सघे थो। त जमात इस्लामी ज़ाहिर आहे पंहिंजो वॾो फ़ाइदो ॾिसंदी बनिस्बत के जेकॾहिं ही PTI सां इत्तेहाद करे बि छॾनि त अल्टीमेटली सिंध गवर्नमेंट जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे। त हिननि जो रोइण ॻाइणु वरी जारी रहंदो त असांखे ही फंड न मिलिया असांजा तरक़ियाती कम नथा थियनि असांखे जेको आहे एडमिनिस्ट्रेशन मर्ज़ी नथी मिले इहे सिलसिला पोइ हलंदा रहंदा। काफ़ी सोची सम्झी फ़ैसिलो वठणो पवंदो। जमात इस्लामी खे बि काफ़ी सोचणो पवंदो। इत्तेहाद थींदे तव्हांखे नज़र जमात इस्लामी ऐं पीपल्स पार्टी जो इहो ख़्यालु आहे त जेकॾहिं जमात इस्लामी जे कैंडिडेट खे नाज़िम मेयर यानी कि कयो बि वञे त पीपल्स पार्टी खे बहरहाल नुक़सानु कान्हे। पीपल्स पार्टी खे थोरो वॾी दिलि जो मुज़ाहिरो करिणो पवंदो ऐं फ्यूचर छो जो असल जेकी इलेक्शन आहे आम चूंडूं आहिनि। तमामु जमातुनि जो फोकस जेको आहे बहरहाल आम चूंडूं आहे त इन करे मां सम्झां थो त घणे हद ताईं पीपल्स पार्टी ऐं जमात इस्लामी दरमियान कंहिं हद ताईं जेके आहिनि उहे मामला जमाली साहब आम चूंडुनि जी ॻाल्हि तव्हां छेड़े ई छॾी आहे त तव्हांखे आम चूंडूं छा अप्रैल जे महीने में थींदे नज़र अचनि थियूं? असीं जेकॾहिं ॻाल्हि कयूं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान जी त हू चवनि था त अप्रैल ताईं जेको आहे आम चूंडूं थी सघनि थियूं। अहिड़ी सिचुएशन तव्हांजी नज़र में आहे? जी ख़ुशफ़हमी आहे ख़ाम ख़्याली आहे। ॿियो ही वॾी डेवलपमेंट थी आहे पंजाब असेंबली टुटी वई परवेज़ चौधरी परवेज़ जो जेको आहे तमाम जो वोट बि अची वियो ही सिचुएशन केॾांहुं वञे पई? हिकिड़ो सिंपल आहे त पंजाब में छो जो असेंबली टोड़े चुका आहिनि त ज़ाहिर आहे उते हिननि खे मुक़ररु मुदत में इलेक्शन कराइणी पवंदी। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं अॼु जो उन्हनि दावा कई आहे त अॼु असां जेको आहे गवर्नर खे एडवाइस मोकिले छॾींदासीं जेकॾहिं उहा बि असेंबली टुटी थी वञे त आइनी तौर ते हुकूमत पाबंद आहे त मुक़ररु मुदत में इन 2 सूबनि में इलेक्शन कराए छॾनि। पर
जेकॾहिं हू इहो सोचनि था त आम चूंडूं सॼे मुल्क में थींदियूं त इहा उन्हनि जी ख़ुशफ़हमी आहे। अच्छा, इहो नथो थी सघे। ऐं चूंडूं मुंहिंजे आइडिया जे मुताबिक़ त उनजी जेकी डेडलाइन आहे उहा आहे अक्टूबर खां पोइ, या अक्टूबर नवंबर जो जेको आहे महीनो जेकॾहिं ग्रेस पीरियड जे तौर ते जेकॾहिं चाहिनि त या हिकु अधु शायदि अॻियां पुठियां करे वञनि, बाक़ी अदरवाइज़ अक्टूबर में जेके आहिनि उहे इलेक्शन मुतवक़ा आहिनि ऐं उहे पंहिंजे टाइम ते थींदियूं, चाहे ही कुझु बि कनि, इन सां कोई फ़र्क़ु कान पवंदो। ऐं मां नथो सम्झां त हिन वक़्तु मुल्क जा जेके हालात आहिनि, हिन वक़्तु कंहिं वॾे बिज़नेसमैन जी LC न खुली रही आहे। पाकिस्तान में ट्रेड जो हिन वक़्तु वॾो बहरान आहे। पोर्ट ते जेके शयूं फथल आहिनि उन सां रुॻो इहो नुक़सानु न आहे त जेतिरे जी तव्हां शइ वरिती आहे ओतिरा तव्हांखे डॉलर्स उन्हनि खे पे करणा आहिनि, पर इहो जेको डैमेज लॻी रहियो आहे इहो बि अल्टीमेटली तव्हांखे डॉलर्स में ई पे करिणो आहे ऐं उहो शिपिंग कंपनी खे पे करिणो आहे, त यानी पाकिस्तान खे ॿिन्ही सूरतुनि में नुक़सानु थी रहियो आहे। त मां सम्झां थो त हिन वक़्तु जेसि ताणी असांजी इहा इकोनॉमिकल सूरतहाल बहितर न थींदी ऐं जेके ऐलान करदा जेनेवा कॉन्फ्रेंस जे मुताबिक़ पैसा सिंध गवर्नमेंट खे मिली नथा वञनि, या सऊदी अरब ऐं UAE जेके ऐलान करदा पैसा आहिनि उहे मुंहिंजो अंदाज़ो आहे त हिन हफ़्ते में जेको आहे उहे अचणु शुरू थी वेंदा। त जेसि ताणी स्टेबिलिटी कान ईंदी, मुल्क में जेके पैसा जॾहिं कान आहिनि त आम इंतख़ाबात लाइ जेके अरबे रुपया ख़र्च थींदा पोइ उहे किथां ईंदा। त हिकिड़ी कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे त जेसि ताणी कंडीशन नॉर्मल कान थींदी तेसि ताणी ऐं मुक़ररु मुदत खां अॻु में इलेक्शन कराइण जी का नीड बि कान्हे त पोइ हीअ छो कंदा। ऐं जेकॾहिं हिनखे इहो ई कमु करिणो हुजे हा मार्च अवल त ॾिसो न नामुमकिन ॻाल्हि आहे जेकी उहे बेवकूफ़ी वारी ॻाल्हि करे रहिया आहिनि त जेकॾहिं असेंबली टुटी बि वञे क़ौमी असेंबली जी तॾहिं बि इन जो नंबर मार्च में अप्रैल में नथो अची सघे। हीअं असां जनवरी में वेठा आहियूं। अच्छा, क़ौमी असेंबली में वापसी थी रही आहे PTI मेंबर्स जी, अहिड़ो कुझु आहे? छो त इमरान ख़ान पाण ॻाल्हि कई ऐं चवनि था त वज़ीर आज़म जूं निंडूं जेके आहिनि हराम करणु वञनि पिया। बेसिकली उहो वज़ीर आज़म जी निंडूं हराम करण जी ॻाल्हि कान करे रहियो आहे, उहो त ज़ाहिर आहे उन टारगेट थो करे शहबाज़ शरीफ़ खे। बेसिकली उहो पाकिस्तान जे अवाम जूं निंडूं हराम करण जी ॻाल्हि करे रहियो आहे त मां पाकिस्तान खे एतिरो डिस्टेबलाइज़ करण जी कोशिशि कंदुसि, मां पाकिस्तान जी इकोनॉमी एतिरी किराइण जी कोशिशि कंदुसि, मां पाकिस्तान खे एतिरो बदनाम करण जी कोशिशि कंदुसि, मां पाकिस्तान जे हवाले सां दुनिया में एतिरो मनफ़ी प्रोपेगेंडा कंदुसि जो पाकिस्तान जेको मुआशी तौर ते जेको आहे मज़बूत न थी सघे, पाकिस्तान में अवाम खे रिलीफ न मिली सघे। त इमरान ख़ान जो त गेम ई अलॻि आहे न, त हू त ज़ाहिर आहे जंहिं पाकिस्तान दुश्मन क़ुवतुनि उनखे फाइनेंस कई आहे, फंडिंग कई आहे, उहे उन जा मोटिव्स हासिलु करणु थो चाहे न। ॾिसो पहिरियों क़ौमी असेंबली जे लाइ बबांगे दोल चई रहिया हुआ त असांजा रेज़िग्नेशन अप्रूव नथा कया वञनि, त हाणे आइनी तक़ाज़ो इहो थो चए त उन लाइ स्पीकर वटि पेश थियणो पवंदो आहे जी। त पोइ छो न थिया अॼु ताईं स्पीकर वटि पेश? शायदि हाणे हू पंहिंजी नियत ठाहिनि था वापसि वञण जी। हाणे उहो इहो नथा चवनि त स्पीकर वटि पेश थी असां चवंदासीं त जेको आहे त असांजा इस्तीफ़ा मंज़ूरु कयो। हाणे उहा इहा ॻाल्हि कान था कनि, हाणे उहा इहा ॻाल्हि था कनि त असां वेंदासीं ऐं क़ौमी असेंबली खे जॉइन कंदासीं ऐं पोइ जेको आहे उहो जॾहिं केयरटेकर हुकूमत ठहंदी, यानी अगस्त में जॾहिं इहा डिज़ोल्व थींदी असेंबली, त उन वक़्तु जेको आहे जॾहिं केयरटेकर हुकूमत ठहंदी त उहा असांजी मशावरत सां ठहंदी। हाणे त हुननि जा मोटिव्स चेंज थी विया न। हाणे जेतिरा हुननि एलिगेशन हिन असेंबली ते लॻाया, जेतिरी हुननि पंहिंजो बयानिया ठाहिण जो कोशिशि कई हिन असेंबली जे ख़िलाफ़ु, पोइ हर बयानिया ते जीअं हुन यू टर्न वरितो आहे इन ते बि सिधो सिधो यू टर्न वरितो आहे न। मसइलो इहो आहे त असां जीअं पहिरियों चवंदासीं त हीअ सियासी नाबालिग आहे। अच्छा, हे न या त पोइ एतिरा PTI कॉन्फिडेंट आहे त असेंबलीज़ डिसॉल्व कंदा वञनि ऐं हुननि जे अचण सां इक़्तिदार में वापसी सां मसला के हल थी वेंदा, या त पोइ हू हुननि जो इहो कॉन्फिडेंस आहे, कॉन्फिडेंट आहिनि पाण में। असेंबली ही उहो फोरम आहे जिते मुल्क जा इहे मसला ई डिस्कस थींदा आहिनि न, बाक़ी असेंबली छा जे लाइ आहे? हा, पार्लियामेंट इज़ सुप्रीम। हाणे पार्लियामेंट में पहिरियों त हुन पार्लियामेंट खे मञण लाइ तयारु न आहिनि न, पोइ जॾहिं मञण लाइ तयारु न आहिनि त पोइ वापसी छा जी? पोइ ठीकु आहे जॾहिं इलेक्शन थींदी पोइ त तव्हांखे हुनजी ज़रूरत न पवणु खपे। पर मां चवंदो न हिननि खे अहसासु थींदो आहे वक़्तु गुज़रण खां पोइ, जीअं सफ़र ते हुननि वॾो हिकिड़ो ॿुधायो त अमेरिका बयानी आहे, उन खां पोइ चऊं त न अमेरिका जेको आहे कुझु बि कान्हे, पोइ वरी आख़िर में अची हिकिड़े माण्हू ते टिकी पिया त इहो सॼो कुझु जनरल बाजवा कयो आहे न। हाणे उन्हनि बाजवा जे न हुजण सां फ़र्क़ु ॾिसी छॾियो न कलाक जी इलेक्शन जो, त जॾहिं एस्टेब्लिशमेंट चाहियो त हुननि खे 14 क़ौमी असेंबली जूं सीटूं हिन शहर मां उन्हनि ॾियारे छॾियूं, 32 सूबाई असेंबली जूं सीटूं ॾियारे छॾियूं, ऐं जॾहिं एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल थी वई त हुनजो अंजाम उन्हनि ॾिसी वरितो न। हाणे इहो ई हो जिते असां पहिरियों बि चवंदा हुआसीं त हीअ बग़ैर एस्टेब्लिशमेंट, छो जो हीअ आहे बेबी उन्हनि जो न, त हाणे जंहिंजो हू बेबी आहे उन्हनि हुनखे बेबी तस्लीम करण खां इनकार करे छॾियो आहे। त
त हाणे जॾहिं उन्हनि इनकार करे छॾियो आहे त ही बेबी जेको आहे उहो पाण त बामड़ा पाए हलण जे क़ाबिल ई कान्हे न। हाणे जॾहिं हू हलण जे क़ाबिल थिए, हाणे ही एतिरो दिलेर लीडर आहे, ऐं मां त हैरान आहियां जेके हिनखे सपोर्ट कुझु माण्हू करे रहिया आहिनि, जंहिंजो कोल ऐं फेर 24 कलाक ताईं बि बरक़रार नथो रहे। अहिड़े माण्हू खे छा पॉलिटिक्स करण जी बि इजाज़त हुजणु घुरिजे? छा अहिड़ो माण्हू सादिक अमीन थी सघे थो जेको सुबुह हिकिड़ो बयानु थो ॾिए, वरी पंहिंजे बयान जी नफ़ी शाम जो हिकिड़ी ॿी प्रेस कॉन्फ्रेंस में करे थो? बेसिकली हुनखे शौक़ु आहे त हू हर थोरी देरि खां पोइ मीडिया ते, सोशल मीडिया ते इन रहे। हाणे उन सोशल मीडिया ते इन जेको रहे थो, उहा आहे उनखे उहा गाइडलाइन जेकी हिनखे इंटरनेशनल जेकी मां सम्झां थो पाकिस्तान दुश्मन क़ुवतुनि ॾिनल आहे, उन साज़िश जे तहत ई पाकिस्तान खे चाहे थो त कंहिं बि तरीक़े सां पाकिस्तान डिस्टेबलाइज़ थिए। हिननि जो जेको बयानियो छा हो त पाकिस्तान जेको आहे श्रीलंका बणिजण वारो आहे। 8 महीननि खां 9 महीननि खां हिन जो इहो बयानियो आहे। 8-9 महीना थी विया, असां हिते चवंदासीं त इन हवाले सां जेका पार्टी हुकूमत में आहे उहा इन शइ जो साम्हूं करे, हू त पंजाब जी जेका ॻाल्हि कयूं त हू हिन वक़्तु ख़ैर उहे ख़ुशि थी रहिया आहिनि त PTI या जी हुकूमत जेको आहे पंजाब मां हली वई, त हुननि खे उन्हनि प्रॉपरली फेस छो न कयो? नून लीग जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, नवाज़ शरीफ़ बि राना सनाउल्ला खां ॾाढो नाराज़ नज़र आया। तव्हां इहो ॾिसो त सवाइ हिन जे ॿी का पार्टी जेको आहे तव्हांखे उते सियासत कंदे नज़र आई आहे ग्राउंड ते? उहो त ख़ामोश आहिनि न। छो जो सियासत जो हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे, असां बि इहो चवंदा आहियूं त 24 कलाक सियासत जो वक़्तु न हूंदो आहे न। सियासी मूव आहे, सियासत जो हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे। का इलेक्शन थिए थी, तव्हां सियासत कयो। ऐं नून लीग जी त सियासी लीडरशिप लंडन में आहे, किथे जी हाणे चूंडूं थियंदियूं या तव्हांखे को जलसो करिणो आहे त तव्हां भले सियासत कयो। सियासत ते त पाबंदी न आहे न। आईन पाकिस्तान इजाज़त थो ॾिए हर माण्हू खे त पंहिंजी मर्ज़ी जी सियासत करे, पर आईन पाकिस्तान इहा इजाज़त नथो ॾिए त तव्हां हिन पाकिस्तान जी इकोनॉमी खे तबाह बर्बाद करण लाइ मुस्तक़िल अहिड़ो प्रोपेगेंडा कयो जंहिंसां पाकिस्तान में इन्वेस्टमेंट रुकिजी वञे, जंहिंसां पाकिस्तान जी में डिस्टेबलाइजेशन जो तासुर पैदा थिए। जेको हिननि कयो आहे उहो इहो कमु कयो आहे त हिकिड़ो तासुर पैदा कयो इंटरनेशनल सतह ते त पाकिस्तान ख़ुदा न ख़ास्ता डिफॉल्ट करे रहियो आहे। मां त चवंदो न 9 महीननि खां मुस्तक़िल जेको आहे इन क़िस्म जो प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि। छा 9 महीननि में पाकिस्तान डिफॉल्ट जी तरफ़ तव्हांखे नज़र बि अची रहियो आहे? पाकिस्तान जा इहे हालात जॾहिं बि पॉलिटिकली डिस्टेबलाइजेशन तव्हांखे नज़र ईंदी आहे ग्राउंड में, त इन क़िस्म जा प्रोपेगेंडा शुरू थी वेंदा आहिनि। ऐं जेके मईशतदान जेके वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं पिया कनि, त हाणे बसि हफ़्ते जी ॻाल्हि आहे ऐं 15 ॾींहं जी ॻाल्हि आहे। मां चवंदो हुउसि त इहे सभु मईशतदान हे सिर्फ़ु पंहिंजी वारी वठण जे लाइ इन क़िस्म जी मईशत जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। बेसिकली टेक्निकल हिननि खे पाण शौकत तरीन जेको वज़ीर ख़ज़ानो, हुनखे ग्राउंड जी इहा ख़बर न हुई त जेको आहे आलू बसर जी क़ीमत घणी आहे, अटे जी क़ीमत घणी आहे, खंड जी क़ीमत घणी आहे। इकोनॉमी थोरो घणो डगमगाए त रही आहे न। ॿियो IMF जूं सख़्तु शर्तूं आहिनि जमाली साहब, त उन हिसाब सां तहरीक इंसाफ जा जेके कुझु इल्ज़ाम हुया उहे दुरुस्त न हुया। फॉरेन एक्सचेंज रिज़र्व्स बि असांजा $4 बिलियन खां थोरा ई मथे हुया। ॿियो ब्लूमबर्ग जहिड़ियूं रिपोर्ट साम्हूं ईंदे नज़र आयूं असांखे। एक्ज़ैक्टली मां बि इहो पियो चवां त हिननि डिस्टेबलाइज़ करण में का कसर कान छॾी। त उहा IMF सां मुआहिदा कीअं कया? IMF सां मुआहिदा इन ई त कया जंहिंजा अॼु असां हीअ ॾींहुं ॾिसी रहिया आहियूं, ऐं जंहिं ते वरी वेंदे वेंदे अमल बि न करे वियो, त यानी कि उहे सख़्तु शराइतूं अञा वधी वियूं। यानी ॾिसो, जॾहिं तव्हां कंहिं मुल्क जी मईशत खे डिस्टेबलाइज़, छो जो हिननि जो त कमु इहो ई हो न त पाकिस्तान जी मईशत खे तबाह करिणो आहे। हिन पाकिस्तान जो को इदारो छॾियो आहे न? हिन इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे छॾियो न, हिननि अदालतनि खे छॾियो न, हिननि फ़ौज खे छॾियो। हिननि कहिड़ो इदारो बख़्शियो आहे? ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे, ख़ुशकिस्मती आहे मां सम्झां थो हिन जे माण्हुनि जी, जो हुन जे बावजूदि बि हिन जे ख़िलाफ़ु कंहिं इदारे एक्शन कान खयो आहे। ईअं का ॿी पार्टी करे ॾेखारे हा न, पाकिस्तान पीपल्स पार्टी करे ॾेखारे हा, नून लीग करे ॾेखारे हा, या का ॿी पार्टी जमीयत उलमा इस्लाम करे ॾेखारे हा, त पोइ हुननि खे ख़बर पइजी वञे त एस्टेब्लिशमेंट हुननि जो हाल छा थी करे। हिन जी त मां सम्झां थो त अञा एस्टेब्लिशमेंट जे उन धड़े में मुंहिंजी पंहिंजी राय जे मुताबिक़ अञा ताईं हिन जो उहो असर सुख मौजूदु आहे जेके उहे चाही रहिया आहिनि त हिनखे सफ़ा जेको आहे अवाम में ख़तमु न थियणु ॾिनो वञे। त हिकिड़ी टी धुर जे तौर ते हिन खे हू ज़िंदा रखणु चाहिनि था त जीअं ॿिनि पार्टियुनि खे यानी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ऐं मुस्लिम लीग खे जॾहिं बि कंहिं ब्लैकमेल करण जी ज़रूरत पए त इहो टी धुर मौजूदु हुजणु घुरिजे। इन खे उहो डिस्ट्रॉय नथा करणु चाहिनि, न त हीअ त ऑटोमेटिक डिस्ट्रॉय थी वञे हा। उहे ताक़तूं तव्हां ॿुधो कान त पाण ॿुधायूं परवेज़ इलाही त मूंखे जेको आहे जनरल बाजवा फ़ोन कई त जेको आहे तूं इमरान ख़ान ॾे वञ न, मां हीअ पाण था चवनि न। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे यादि हूंदो जॾहिं सुप्रीम कोर्ट में हिकिड़ो केस रिज़र्व थियो। हाणे ॾिसो, आइन हिकिड़ो लिखियलु किताबु आहे जेके आम माण्हू पढ़ी सघे थो। लॉयर्स त हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे न, त उन्हनि जो कमु हूंदो आहे किताब खे पढ़णु। आम माण्हू पढ़ी सघे थो, जंहिंमें क्लियर कट आइन चए थो त पार्टी हेड जेको आहे उनजी इजाज़त सां वोट ॾिबो ऐं उहो चाहे त डिस्क्वालीफाई करे सघे।
आम ॻाल्हि आहे, जेकॾहिं हुनखे तव्हां पढ़ो आइन खे त सिधो सिधो लिखियल आहे न, पर अदालत फ़ैसिलो ॾिनो उन्हनि न पार्लिमानी लीडर। हाणे हुन आइन जी किताब में मूंखे ॾेखारिनि त किथे लिखियल आहे पार्लिमानी लीडर। इहा अदलिया जी तशरीह आहे। अरे भाई हुते लिखियल आहे पार्टी हेड ऐं हिते तव्हां चओ था पार्लिमानी लीडर। हाणे इहा जेको आहे मां ऐं जॾहिं नवाज़ शरीफ़ वारो केस हो उते पार्टी हेड खे टारगेट कयो वियो, यानी नवाज़ शरीफ़ खे नाइल करार ॾिनो वियो। नवाज़ शरीफ़ जी पार्टी जी सदारत मुस्लिम लीग नून जी वरिती वई, उते पार्लिमानी लीडर छो कान चयूं? हाणे इहा आहे तशरीह जेकी, त उन्हनि जजनि खे बि त ज़ाहिर आहे किथां को फ़ोन ईंदो हूंदो न। जहिड़े तरीक़े सां बकुल परवेज़ इलाही ऐं मोनस इलाही जी त असांखे बाजवा साहब फ़ोन कई पाण, अहिड़े तरीक़े सां थी सघे थो जजनि खे बि इन क़िस्म जो को फ़ोन वियो हुजे जंहिं आइन जी तशरीह तब्दील करे छॾी। त हाणे उहे एस्टेब्लिशमेंट जी का क़ुवत जेकी पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून खे हिन मैदान में अकेलो नथी छॾणु चाहे, उन्हनि ते प्रेशर करण जे लाइ इहा जेकी टी धुर आहे जंहिंजी शक्ल इमरान ख़ान जी सूरत में मौजूदु आहे, उन खे हू हिकु प्रेशर पार्टी या प्रेशर ग्रुप जे तौर ते ज़िंदा रखणु चाहिनि था। इन करे उनखे इहो हेल्पिंग हैंड फ्राहम कयो वञे थो। जेकॾहिं इहो हेल्पिंग हैंड हिनखे न फ्राहम कयो वञे त पंजाब में मां नथो सम्झां, जीअं तव्हां ॾिसो न कराची में केतिरी हाइप क्रिएट कयी सोशल मीडिया ऐं मीडिया जे थ्रू, त ॼण कराची कोई स्विप करण वारा नाज़मनि जा ऐलान पिया कनि, मेयरनि जा ऐलान पिया कनि। पब्लिक ग्राउंड जी रियलिटी डिफरेंट आहे। सोशल मीडिया जे करे हा एस्टेब्लिशमेंट जूं उहे धुरूं जेके मां चवां थो अॼु बि त हिननि खे ज़िंदा रखणु चाहिनि थियूं, उहे मैनिपुलेशन करणु चाहिनि थियूं त कंहिं तरीक़े सां हिन खे बिल्कुलु डिस्ट्रॉय न कयो वञे ऐं उन में जेको आहे उहो उनखे फ़ाइदो थी रहियो आहे। ठीकु जमाली साहब, वॾी महिरबानी। नाज़रीन, जमाली साहब वेंदे वेंदे ॾाढी इंट्रस्टिंग ॻाल्हि कई जंहिंखे आउं दोहराइणु न पई चाहियां त हिन समूरी पार्टीज़ जे हवाले सां। सो बहरहाल हिन वक़्तु जेकी कशमकश लॻी पई आहे ऐं जमाली साहब जे तज़िये मुताबिक़ ऐं उन्हनि जी ऑब्ज़र्वेशन मुताबिक़ चांसिस जेके आहिनि वधीक कराची जी मेयरशिप जे हवाले सां ॻाल्हि कजे त जमात इस्लामी मां कोई मेयर थी सघे थो ऐं इतिहाद जेको आहे जमात इस्लामी ऐं पीपल्स पार्टी में थींदो उनखे नज़र अचे थो। बहरहाल इहा बि असांखे थोरी देरि में ख़बर पइजी वेंदी। मुल्की सियासी सूरत हाल हिन वक़्तु थोरी जेकॾहिं चऊं त इलेक्शन वारे मामलनि में दिलचस्प लगी पई है। बाकी बहरान जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था, कॾहिं कहिड़ी असेंबली टुटे पई, कॾहिं कहिड़ी असेंबली टुटे पई। सो बहरहाल अॻिते अॻिलनि ॾींहंनि में ॾिसणो पवंदो ऐं छो त ईंदड़ ॾींहं बि तमामु इम्पॉर्टेंट थियण वारा आहिनि। हाणे ॼाण जनरल इलेक्शन्स जो बि दौरु ईंदो, सो ॾिसंदासीं त कहिड़ा दिलचस्प हाल क्रिएट थियनि था। ऐं ॿियो इहो बि आख़िर में चवंदी हलंदसि, हिन जा जेके मनफ़ी असर जे करे पवनि था त उहे अल्टीमेटली ज़ाहिर आहे, इहो वाज़े आहे त उहे आवाम ते पवनि था। सो बहरहाल इजाज़त ॾींदा, पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। पहिरियों तमामु घणो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।